उन्हनि इस्तेमाल कयो जेके मुल्क जा दुश्मन हुजन। सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा न कल दुश्मन आहिनि न अॼु दुश्मन आहिनि। असां पाकिस्तान आज़ाद बि असां करायो आहे त 75 वारी जंग में दिफ़ा बि असां कयो आहे ऐं अॼु बि असां तहैयो था कयूं। अल्लाह असीं बचाए, पर जेकॾहिं पाकिस्तान ते ॾुखियो ॾींहुं अची वियो त या रसूल अल्लाह चवण वारा असीं पोइ ते कोन हटंदासीं। बदला दो गुस्ताखे नबी को, गैरत सुन्नी जिंदा है। मुस्लिम न तो मुसलमान में मुनाफिकत भी अची वई है, देखा बची वियो। को डीजल के चक्कर में, को पेट्रोल के चक्कर में, को पैसन के चक्कर में पंहिंजो दीन विकाणियो छड़े। पर खुदा जो कसम जी अमीरुल मुजाहिदीन अल्लामा खादिम हुसैन रिजवी रहमतुल्लाह अलैह साबित कदम रहियो त उनजो शेरा दे पुत्र भी शेर हो सन। सुभान अल्लाह। भाग्यन जा वठाण खाली कोन थींदा, भाग्यन जा वठाण हमेशा आबाद रहंदा आहिनि। तो सादतमंद हाफिज साद हुसैन रिजवी दामत बरकातुल आलिया जेको कई महीना कैद में हो, गिरफ्तार होयो, पर विकाणू कोन। जे विकाम जे हाथ हेतरा महीना अंदर कोन हुजे हा, कई महीना अगमी बाहर निकरी अचे हा, पर खुदा जो कसम विकियो कोन। छो त असां सुन्नत खे अल्लाह पाक गैरत ॾिनी। सुभान अल्लाह। तो कुछ ताखे नबी को, गैरत सुन्नी जिंदा है। अब आज अहिड़ो वक़्तु अची वञे त सुन्नी आलमनि जो साथ ॾींदा। लब्बैक 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 या रसूल अल्लाह, 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 लब्बैक 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 या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। उन मर्द मुजाहिदन ते सलाम होजे जन जेको आदो घरन खां परे रही करे रोडन रस्तन ते ॾींहं ऐं रातियूं गुज़ारे खुदा जो कसम मुस्तफ़ा करीम जा नारा हणंदा रहिया। सुभान अल्लाह। पर हुकूमत तवे दहशतगर्दन, दहशतगर्द ॿिया आहिनि जेके लिखिया पिया आहिनि, दहशतगर्द ॿिया आहिनि जिन जी दहशतगर्दी ज़ाहिर थी चुकी हुई। असां अहले सुन्नत व जमाअत जा क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, असांजे मदरसे में त तव्हांखे चाकू बि कोन लभजंदो। बेशक जागो था। असांजे मदरसनि में असलहो बम बारूद ॿियनि जे मदरसनि में आहिनि ऐं पाबंदी बि उन्हनि जे मदरसनि ते लॻायो, रजिस्ट्रियूं बि उन्हनि जे मदरसनि जूं बंदि कयो। असां सुन्नी कल्ह बि पुरअमन हुआसीं, अॼु बि पुरअमन आहियूं। असांजो वतन सां प्यारो कल्ह बि हो, अॼु बि असांजी वतन सां मोहबत आहे। बदला दो गुस्ताखे नबी को, गैरत सुन्नी जिंदा है। बदला दो गुस्ताखे नबी को, गैरत सुन्नी जिंदा है। दीन पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है। मेरे नबी से मेरा रिश्ता कल भी था और आज भी है। तो मेरे नबी से मेरा रिश्ता कल भी था और आज भी है। मेरे नबी से मेरा रिश्ता कल भी था और आज भी है। जाग उठे हैं अहले सुन्नत, गूंज उठाए नारा है। दूर है तो मुल्क मिल्लत, पाकिस्तान हमारा है। दूर हटो मुल्क मिल्लत, गूंज उठाए नारा है।
मिलत पाकिस्तान हमारा है। तो सुभान अल्लाह खुदा दो सदीद मुसलमान भा अल्हम्दुलिल्लाह असांजी वतन अजीज पाकिस्तान सां मोहब्बत आहे, पाकिस्तान सां मोहब्बत असांजी कायम रहंदी ऐं अल्हम्दुलिल्लाह ही वतन अजीज पाकिस्तान ठाहियो बि असांजे वॾड़नि आ त बचायो बि असांजे वॾड़नि हुआ त इंशाअल्लाह उन जे दिफ़ा जी ताक़त अहले सुन्नत खे कल्ह बि हुई त अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत खे अॼु बि आहे त असां मुल्क पाकिस्तान जी हुकूमत खे इहो असां पंहिंजो रिकॉर्ड जेको आहे बयान रिकॉर्ड था करायूं त तहरीक लब्बैक जी दहशतगर्द तंज़ीम सां न को ताल्लुक़ आहे, न कोई तहरीक लब्बैक पाण का दहशतगर्द तंज़ीम आहे। अल्हम्दुलिल्लाह तहरीक लब्बैक असां अहले सुन्नत व जमात जी नुमाइंदा तंज़ीम आहे जंहिंजो हिकिड़ो फ़ख्र मुफ्ती मोहम्मद कासिम फ़खरी तो सुभान अल्लाह सिंध असेंबली में आयो आहे त सिंध असेंबली जे अरकान में बि टाकोड़ो पइजी वियो आहे। इहो हिकिड़ो आयो पर जे इन जगह ते 10 अचनि, इन जगह ते 100 अचनि, रुगो सिंध न बल्कि चइनी सूबनि जे पार्लियामेंट में ऐं पाकिस्तान जे क़ौमी असेंबली में खुदा जो कसम जे या रसूल अल्लाह चवण वारा अचनि त इहा क़ौमी असेंबली जो पार्लियामेंट में जेको आहे या रसूल अल्लाह जे नारनि सां गूंजजी वेंदो। तो असांखे ॿिए कंहिंजी मातहती कान करणी पवंदी, कंहिंजे हेठियां असांखे कोन रहणो पवंदो, असांखे पंहिंजे अक़ीदे जे लाइ को बि बिल मंज़ूर कराइणो पवंदो त असांजा आलिम ई अॻिते ईंदा। इन जे करे इलेक्शन अचे पोइ चाहे बल्दियाती इलेक्शन हुजे या चाहे जेको आहे मौजूदा सूबाई ऐं क़ौमी इलेक्शन हुजे, तव्हांखे मुंहिंजी मिंथ इहा आहे जे सच्चा क़ादरी आहियो, पंहिंजे मुर्शिद सां मोहब्बत अथाव त पार्लियामेंट में उन्हनि खे आणियो जेके दस्तगीर खे मञण वारा आहिनि। हिकिड़े तीर सां 2 शिकार कया अथनि सम्झजो पाण। माना पार्लियामेंट में उहे अचनि जेके दस्तगीर जा चओ दस्तगीर जा गौस पाक खे मञण वारा हुजनि, बाक़ी जेके गौस पाक खे नथा मञीनि ॿई कंपनियूं पोइ सूर पाईंदियूं पर जेकर सुनी सॼे 4 साल 5 साल तूं रोई थो पिटी थो कुटी थो बाबा ज़ुल्म थी वियो, अहिड़ा ज़ालिम हुक्मरान अची विया, जॾहिं इलेक्शन जो टाइम अचे थो तॾहिं तूं आलिमनि जो साथ ॾे, सुन्नी तंज़ीमुनि जो साथ ॾे, इंशाअल्लाह इहे आलिम तोखे दुनिया में बि जेको आहे सो नाउमीद कोन कंदा, तोखे आख़िरत में बि नाउमीद कोन कंदा। सुभान अल्लाह। वज़ीर आज़म सिलेक्टेड थी सघे थो पर खुदा जो कसम आहे गौस आज़म उहो ई थींदो आहे जेको मेयार ते हुजे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे तरफ़ां इंतिखाब आहे पर गौस आज़म पंहिंजो पाण मल्हायो आहे। पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी लई मां लठ बनी कंहिं अहिड़े गैर जे हथ ते ईमान कोन आंदो आहे। गौस आज़म खे ईमान नजीब तरफ़ैन जे तौर ते मिलियो आहे जो हसनी बि आहे त हुसैनी बि आहे। सुभान अल्लाह। पीर जे तरफ़ां इमाम हसन जो बचड़ो आहे, माउ जे तरफ़ां इमाम हुसैन जो बचड़ो आहे। आला हज़रत ने फरमायो आहे नबवी में अलवी फसल बतूली गुलशन हसनी फूल हुसैनी है महकना